ओ अबा अदा मंठार न कुआर जे मिलण खां अॻु में ई मायूस थियो थी छो? अबा तव्हांजे भोगन भाड़ियो करे छॾियो आहे मंठार खे। बाक़ी हाणे घोट जी दिलि त पई गीच ॻाईंदी हूंदी। बाबा मंठार खे शादी खां पोइ वारी मार थी यादि अचे तॾहिं वीचारे पाण खे छॾे ॾिनो आहे। घूरल मिठू पुट छो ख़ामोश आहे? चओ शादी खाना बादी। मिठू त माठ में आहे। बोल मिठू पुट बोल। अदा नूरल लजी तो थे मंठार ॼण सुभाणे पाण कुंवार थी घर छॾे वेंदो। आदिल मंठार आहे लजाड़ू तंहिं करे चुप आहे। बाक़ी मन ई मन में मुरके थो पियो। तू बुझो इशारो हू थधो शुकारो इएं कम न ठहंदो तीअं यार रहंदो जे तू भी लजाड़ो त हू भी लजाड़ो। अमा तुंहिंजो घोट भाव अलाए जो कुकड़ थी वियो आहे। अड़े खिल न मंठार ख़ुशि थी तो वाइड़ो छो थी वियो आहे? बाबा अदा वारा चर्चा था कनि मां छा ॻाल्हायां? अरे मिठू हाणे बोल न बोल बोल। अदा वरियल हाणे मिठू बोले थो। अदा आदिल तू बि असांजे मिठू जी ॿोली ॿुध ॾिस त जी कीअं थो बोले। इरम इरम चाची